अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ मुंहिंजो होस्ट अकबर मज़ारी। उम्मीद थी रहिया आहियो अकबर मज़ारी ऑफिशियल। ही जेका इम्पोर्टेड हुकूमत आई आहे इनी हर हद आहे, इनी हदूं क्रॉस करे छॾियूं आहिनि। औरतुनि जी तज़लील रोज़ बरोज़ वधंदी वञे थी। हाणे हिननि इहो कमु कयो आहे जो अडियाला जेल जे ॿाहिरां इमरान ख़ान जूं भेरूं पंहिंजे भाउ सां मुलाक़ात लाइ अडियाला जेल जे ॿाहिरां वेठल हुया त पंजाब पुलिस उन्हनि जे मथां हमिलो करे उन्हनि सां बदतमीज़ी कई ऐं उन्हनि खे गाॾियुनि में विहारे करे अडियाला जेल खां काफ़ी परे वञी करे रोड ते उछलाए छॾियो। इहो अमल मज़म्मत जोॻो आहे। कंहिं बि औरत सां अहिड़े तरीक़े सां पेश अचणु कंहिं बि पुलिस ऑफिसर या पुलिस इदारे खे को बि कानून इजाज़त नथो ॾे। ॿिए पासे जन सां इहा बदतमीज़ी कई वई उहे अॻूणे वज़ीर आज़म जूं भेरूं आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म जे फैमिली सां अहिड़ो रवैयो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। नून लीग जो हमेशह इहो रवैयो रहियो आहे त उहो हमेशह इक़्तिदार में अची करे अहिड़ा ख़राब अमल कंदी आहे जंहिंजे करे अवाम जे अंदरि उन जी साख हाणे उहा न रही आहे, जंहिंजो ताज़ो मिसाल जेके गुज़रियल इलेक्शन हुया इन में उन्हनि खे वाज़े शिकस्त मिली। पर उन्हनि खे कंहिं ॿिए जे आशीर्वाद सां हुकूमत में आंदो वियो आहे। उनखां बाद बि अगरि इहे सियासी पार्टी आहिनि या सियासी माण्हू आहिनि उहे पंहिंजो रवैयो तब्दील नथा कनि, उहे हिक ॿिए जे फैमिलीज़ जे ख़िलाफ़ अहिड़े क़दर ऐं एतिरा गंदा कम कंदा आहिनि जो मार्शल लॉ जे दौर में बि शायदि अहिड़ो वर्ताव कंहिं सियासी लीडर जे ख़ानदान सां कयो वियो आहे। इहो अमल मज़म्मत जोॻो बि आहे ऐं इहो जेको कुझु थियो आहे इन जो हिकु क़ीमत बि आहे ऐं इहो क़ीमत बहरहाल नून लीग खे ज़रूरु चुकाइणो आहे। पीपल्स पार्टी बि इन हुकूमत में भाङे भईवार आहे। जेको कुझु फ़ाइदो या नुक़सान इन हुकूमत करण सां आहे उन जो असरु ॿिन्ही पार्टियुनि ते बि पवंदो। ईअं न आहे जो नून लीग इन्ही हुकूमत में जंहिंमें पीपल्स पार्टी उन्हनि खे वोट ॾेई करे हुकूमत में आंदो आहे त अगरि उहो को ग़लति अमल या ग़लति कमु करनि त उनजो असरु पीपल्स पार्टी ते न पए। पीपल्स पार्टी बि ज़ाहिर आहे जेको बि इन हुकूमत जा कमु हूंदा उहो जेको आहे त भोॻींदो। नाज़रीन, इहो हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो आहे त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।